मुझा माइट मुझे मुड़स खां 3 लाख रुपया ठी खाई आ। मुझे मुड़स खे हाणे न पाजन मुझी शादी ॿिए हंधि पिया कराइनि। असां नओं शोरो फिरोज़ने में वञी निकाह करे असां शादी कई आहे। मूंखे 2 महीना शादीअ खे थिया आहिनि। मूंखे उमेदवारी आहे। मुंहिंजा माइट मुंहिंजे सहुरे जे घर में घड़ी ॾींहं ॾिठे जो हमिलो करे चोराणा औज़ार खणी उनजो करोड़ रुपयनि जो ज़ियान करे रहिया आहिनि। अॼु सुबुह जो 7 बजे धारे पोहर जे घर में हमिलो करे उनजी 10 मेयूं काए विया आहिनि। हलिया ओसमान ज़ख़्मी थी पियो आहे। फेरिंग में उनखे धक हणी रहिया आहिनि। वसाई तहलका केन शाह ज़िलो दादू असां पंहिंजी पसंदि जी शादी कई आहे। मुंहिंजे माई जा माइट मूंखां 3 लाख रुपया वठी खाई विया ऐं मूंखे आसरो ॾींदा हुआ त असां तोखे ॾींदासीं। मुंहिंजी माई जी शादी ॿिए कंहिं सां कराए रहिया। अगरि असां राति जो निकिरी नओं शहरो फिरोज़ कोर्ट में निकाह कयो आहे। उन खां पोइ हिन जा माइट मुंहिंजे घर घिड़ी 1 करोड़ पंहिंजो नुक़सानु कयो अथनि। ॾींहं ॾिठे जो धाड़ो हयो अथनि। 20 मेयूं 600-700 मण कणिक ऐं वग़ैरह वग़ैरह असांजो ज़ियान करे विया आहिनि। 20